बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾे हिन निम पोड़े में जवानी जीअं लुॾी आहे, निगाहुनि में नशा उतरिया, गुनाह में दिलि बुॾी आहे। जहिड़े भलोड़ सिटनि जे बहितरीनु शाइर ऐं मोराणे जी भिटुनि ते आबाद रोलवा जे ॻोठ में साईं पैगम्बरी पेशे जे साथी रिटायर्ड असांजो उस्ताद साहिबु साईं हाजी सान सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं अॼोके आहिनि पंहिंजी सिंध जे मंच ते। ऐं हूअं त खोड़ सारा प्रोग्राम मुशाइरे जा पंहिंजी सिंध ते ॾिसंदा आहियो, हाजी सान जी शाइरी ॿुधंदा आहियो, पर अॼु संदसि पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे प्रोग्राम में गुफ़्तगू ऐं संदसि शाइरी संदसि ज़िंदगी जे बारे में गुफ़्तगू कंदासीं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं ख़ुशि आहियो, तबियत सही आहे? कीअं पई गुज़रे तव्हांजी ज़िंदगी? बसि कंहिंजो कोई शहर तो यादि अचे, पुछी तो हाल त कीअं पई गुज़रे, केॾो सादो ऐं बेख़बर आहे। वाह। सो असां वारी ज़िंदगी जेका आहे त उहा ईअं ई गुज़रे थी, पर मां अलाह जा करम आहिनि ऐं पाण वॾियूं ख़्वाहिशूं कोन रखियूं आहिनि ऐं जेको मिलियो आहे उन ते इक्तफ़ा कई अथऊं ऐं पाण खां हेठी लेवल जा या मूंखां बि घटि जेके गुरबत जी लकीर में माण्हू गुज़ारनि था उन्हनि खे ॾिठो अथऊं ऐं सोचियो अथऊं बसि इन्हनि खां सही आहे। माशाअल्लाह, ज़बरदस्त। साईं अलहमदुलिल्लाह तव्हां उस्ताद बि रहिया आहियो ऐं हाणे हाणे रिटायर थिया आहियो, अदीब आहियो, शाइर आहियो ऐं अलहमदुलिल्लाह तव्हांजे मथां साईं मामा जुमन दरबदर जी छपर छांव रही आहे ऐं हाणे उन हिन सॼे तॾे खे तव्हां ई वॾड़ा आहियो ऐं संभालियो अचो पिया। ऐं उमरकोट तइलीमी हवाले सां जेको आहे सो मशहूरु बि रहियो आहे। तव्हां सिंध जी लेवल जी जेका तइलीमी आहे उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो, उन मां केतिरो मुतमिन आहियो तव्हां? उमरकोट जे हवाले सां त आउं चवंदुसि त उमरकोट जा जेके कुझु इदारा आहिनि, हाणे तव्हां वेंदो त माना डिग्री कॉलेज आहे या इन क़िस्म जा जेके सरकारी इदारा बि आहिनि उन्हनि में हाणे हिकिड़ी रीस शुरू थी आहे। हिकिड़ो हूंदो आहे हसद, ॿी हूंदी आहे रीस। जी। सो हसद ख़राबु शइ आहे, रीस चङी शइ आहे। सही। तॾहिं माण्हू रीस कंदो आहे न, जेके असीं सिंधीअ में जेको आहे सो रीस चवंदा आहियूं, उर्दूअ में अंग्रेज़ी में उनखे कॉम्पिटिशन चइबो आहे। सो हाणे जेको आहे सो कॉम्पिटिशन जो माहौल आहे, उन करे इदारा हिक ॿिए सां कॉम्पीट कनि पिया, उन करे थोरा घणो माहौल सुठो थियणु लॻो आहे। सही। उनजो मूंखे आऊं घणो माना छो त मूंखे 6-7 साल थी विया आहिनि एजुकेशन में, आऊं रिटायर थी वियो आहियां। हालांकि मुंहिंजी सर्विस हुई अञा माना 12 साल अॻु में आऊं रिटायर थी वियुसि, पर उमरकोट जे हवाले सां आऊं चई सघां थो त उन में 2-3 इदारा आहिनि जिन माना बेसिक कमु कयो आहे उमरकोट में, या उहे ख़ासि करे प्राइवेट इदारनि में, माना सिंध कॉलेज आहे या हाणे गैलेक्सी आहे, उमरकोट में गैलेक्सी आहे या सिंध आहे, या इन क़िस्म जा 2-3 इदारा आहिनि। काइनात वारनि जो कमु आहे, पंहिंजी जॻह ते नज़र अचे थो। ऐं इहे सॼा जेके आहिनि से इदारा इन्हनि कमु कयो आहे। डिग्री कॉलेज उमरकोट में हींअर साईं अब्दुरऊफ़ वारा जेके आहिनि उन्हनि जो परताप वारा आहिनि, या इन्हनि गॾिजी जेको आहे सो उनखे हिकिड़ो सुठे इदारे जे तौर ते मुतारिफ़ करायो आहे। ऐं इन में कुझु स्कूल मूंखे माना नज़र अचनि था सिंध में। मिसाल जी ॻाल्हि, असांजो यार हसीब कान्हियो जी काठड़ी जेको मीठू ख़ासि जे भरिसां काठड़ी जो स्कूल आहे, उहो बि सिंध जे माना मॉडल जेके ॻणाए सघिजे थो स्कूल, उन मां पढ़ाई जे हवाले सां उनजो आहे। अहिड़ा ॿिया बि कई स्कूल आहिनि माना जिन जेके ॻणाए सघजनि था। मिठीअ जा जेके स्कूल आहिनि, नॉर्थ कॉलोनियुनि जो जेको स्कूल आहे उहो आहे, या इन क़िस्म जा ॿिया जेके स्कूल आहिनि उहो सिंध जे ॻोठनि में, माना किथे किथे तव्हांखे ज़िले में 2-4, पर ओवरऑल न। उहा जेका हाणे कॉम्पिटिशन शुरू थी आहे उन में माना माण्हुनि पढ़ाइणु शुरू कयो आहे, उस्तादनि ख़ासि करे जेका उहा पुराणी टही हुई जेका जिन जे लाइ मशहूरु हो त उहा ड्यूटी कोन थी करे, ॿियो वरी उन्हनि स्किल्स कोन आहिनि पढ़ाइण जा, उहा या त रिटायर थी वई आहे या जेको आहे सो उहा हाणे माना नई जनरेशन आई आहे, या जेके कमीशन पास जेके उस्ताद आया आहिनि उहे
माना घणा न त थोरा जेके आहिनि से उहे पंहिंजे कम खे सीरियस वठनि पिया ऐं उन्हनि जेको आहे सो इहो कमु कयो आहे तइलीम जे हवाले सां। उन करे नतीजा लाज़मी आहे त हिकिड़ी ख़राबु थियल शइ आहे, घणनि ॾींहंनि जी ख़राबी आहे, घणनि ॾींहंनि जी बीमारी आहे, उहा वेंदी आहिस्ते आहिस्ते। उन जे करे असीं पूरा उमेद आहियूं त माना कमु जेको आहे सो सुठो थींदो। ख़ासि करे असीं माना तनक़ीद कयूं था माना मुख़्तलिफ़ माण्हुनि ते, उन ई हवाले सां तइलीम जे हवाले सां माना जेको ही उस्तादनि जूं भर्तियूं आहिनि या जेको आहे सो स्कूलनि जूं बिल्डिंगूं आहिनि। तव्हां हींअर वेंदो त तव्हांखे सिंध जे हर ॻोठ या शहर में माना नयूं बिल्डिंग्स ठहंदियूं नज़र अचनि पियूं। त प्रॉपर वे में हाणे जेको आहे सो उहे बजट जेका असां इस्तेमालु थियणु शुरू थी आहे उहे कनि पिया। जेकॾहिं माण्हू पंहिंजे इदारनि जी ओन कंदा, बेसिकली माण्हू जेसिताईं ओन न कंदा पंहिंजे इदारनि खे, ॻोठ जो स्कूल आहे उनखे ॻोठ जो माण्हू ओन न कंदो, जंहिंजो ॿारु स्कूल में वञे थो उहो ओन न कंदो, पंहिंजे ॿार खां न पुछंदो तोखे छा पढ़ायो थो वञे, तेसिताईं तव्हां माना को बि नतीजो कोन मिलंदो। तंहिंजे करे सभ खां वधीक सिंध जी तइलीम सुधारण जे लाइ असां जेतिरा माण्हू आहियूं उन्हनि खे पंहिंजे इदारनि खे ओन करिणो पवंदो, पंहिंजे इदारनि में वञिणो पवंदो, पंहिंजे ॿार खां पुछिणो पवंदो घर में जॾहिं उहो अचे थो मोटी तोखे छा पढ़ायो पियो वञे, तुंहिंजो उस्तादु अचे थो कोन थो अचे। इहे सभु शयूं जॾहिं असीं कंदासीं तॾहिं ई जेको आहे सो नतीजा वठी सघंदासीं।